सिंध हेडलाइन न्यूज़ जो समूरे ॾिसण खे सलाम। नाज़रीन आऊं आहियां तांजाल सोलंकी। नाज़रीन तव्हांखे चङी तरह सां ख़बर आहे त गुज़िरियल 3-4 महीननि खां हिकु पूरी सिंध में छा पूरे पाकिस्तान में बरसातूं हली रहियूं आहिनि, जंहिंजे करे ॻोठनि में, गलियुनि में, घरनि में पाणी जाम थी वियो आहे जंहिंजे करे अनेक बीमारियुनि जनमु वरितो आहे। सो उन हवाले सां अॼु पिरिया तरक़ियाती तंज़ीम जे तरफ़ां ख़ादिम इंसानियत वेलफेयर ऑर्गेनाइज़ेशन जे सहकार सां अॼु ॻोठ अलारगीह सोलंकीअ में हिकु रोज़ा मेडिकल कैंप लॻाई वई आहे। सो अचो त तंज़ीम जे अॻुवाणनि ऐं हितां जे मुतासिर माण्हुनि सां ॻाल्हि ॿोल करियूं उन्हनि जो छा चवणु आहे। मैडम, जेका अॼु तव्हां इहे कैंप लॻ रही आहे ॻोठ अलारगीह सोलंकीअ में, उन हवाले सां तव्हां छा चवंदव? जेका असां कैंप लॻाई आहे उहा इन हवाले सां लॻाई आहे त जेके बरसाति जेका पई आहे उन में जेके माना बीमारी वधी वई आहे, उन हवाले सां अॼु कैंप जो इनकाद कयो आहे, जंहिंमें त जीअं असांजे ॻोठनि जा जेके ॿार आहिनि उहे जेके इन बीमारियुनि में मुब्तला आहिनि, जंहिंमें फुरड़ियूं आहिनि, मलो आहे, बुखार आहे, डायरिया आहे ऐं काफ़ी क़िस्म जूं बीमारियूं आहिनि जंहिंमें माण्हू मुब्तला थी वियो आहे। त उड़े हवाले सां अॼु असां हिन कैंप जो इनकाद कयो त जीअं माण्हू उन मां वधि में वधि फ़ाइदो वठी सघनि। जंहिंमें ख़ादिम इंसानियत जे मोहसिननि ऐं अॻुवाणनि ऐं उन्हनि रहनुमानि ख़ासि साईं सजाद भाई साहब ऐं साईं नईम शेख साहब ऐं उन सां फ़कीर महमद ऐं उन सां जेको अमलो डॉक्टर्स ख़ालिद साहब ऐं ॿिया जेके दोस्त गॾाया आहिनि, आउं उन्हनि खे सलाम पेश करियां थो, जिन हिन घुट ऐं ॿुसट वारे माहौल में, हिन गर्मी वारे माहौल में जिते सॼी दुनिया मुतासिर थिए बरसाति में, त हू उन्हनि जी ख़िदमत लाइ ॻोठ ॻोठ वञी, घर घर वञी ऐं हू उन्हनि जी ख़िदमत कंदा। अॼु इहो ई सबबु आहे जेका मेडिकल कैंप असां लॻाई आहे उहा पिरिया तरक़ियाती तंज़ीम ऐं सोशल वेलफेयर डिपार्टमेंट जे गॾियल सहकार सां ऐं असां ख़ादिम इंसानियत जे ताउन सां हिन ॻोठ में लॻाई आहे, त जीअं उन्हनि ग़रीब माण्हुनि खे जिन खे सिहत जी का बि सहूलियत मौजूदु कोन्हे, इलाज ऐं मुआलजे जी का बि सहूलियत मौजूदु कोन्हे, उन्हनि खे घर वेठे फ्रीअ में ऐं दवा बि मिले, दुआ बि मिले ऐं को मशवरो मिली पए। हमने यहाँ कैंप लगाई पीर तरक्याती तरीम रहमतुल्लाह सोलंकी जो हैं वो भी हमारे भाई सोशल वर्कर हैं, और हमने शफकत सोलंकी साहब जो डिप्टी डायरेक्टर है सोशल वेलफेयर डिपार्टमेंट रूरल के, उनकी हिदायत पर हमने यहाँ पर गाँव में जो है कैंप लगाई, जिसमें मुफ्त मेडिकल कैंप का इनेकाद किया, जिसमें सैकड़ों मरीज़ों को देखा और मुफ्त अद्वियात जो हैं फराम की। साथ ही साथ हमने ज़रूरत ज़िंदगी का कुछ सामान जिसमें खुश्क दूध, चाय की पत्ती, चने, चीनी और इस किस्म के शैम्पू, सर्फ, हर चीज़ हमने कोशिश की है इसमें डालें, ताकि कुछ नहीं तो 1-2 रोज़ के लिए कम से कम इन गरीब लोगों के लिए जो मुतासरीन हैं उनका सहारा बन सकें। तंजीम ख़ादिम इंसानियत हैदराबाद जो है वो इंशाअल्लाह अज़म कर चुकी है कि चारों ताल्लुक़ों में हैदराबाद के वो अपना इंशाअल्लाह ताला किरदार निभाएगी। ये जेका अॼु तव्हां कैंप लॻाई आहे उन हवाले सां तव्हां छा चवंदव? केतिरा मरीज़ निकिता हिन में, केतिरियूं कहिड़ियूं बीमारियूं? इन मां 100 खां वधीक मरीज़ हुआ जंहिंखे असां फ्री में दवाऊं ॾिनियूं, डॉक्टर असां सां गॾु हुआ, डॉक्टर साहब चेक बि कयो फ्री ऐं हीअ कैंप कयो आहे। इन खां सवाइ पंहिंजो राशन जेको तक़सीम कयो आहे, इन्हनि सभिनि जे लाइ 50-60 जेको थैलियूं आहिनि इन्हनि खे ॾिनियूं आहिनि, जंहिंमें शयूं आहिनि ज़रूरी ज़िंदगी जे लाइ, खंडु आहे, साबुत चावल आहे, ॿिया साबुण आहे, ॿिया शयूं आहिनि, इन्हनि खे ॾिनियूं आहिनि। असां जेको आहे तंज़ीम ख़ादिम इंसानियत जेको आहे इहा भलो कम जे लाइ हर वक़्तु हर साल ते हाज़िर आहे। डॉक्टर फराज़ आहे। सर, ही जेका तव्हां मेडिकल कैंप जेका लॻाई हिन में कहिड़ियूं बीमारियूं निकितियूं ऐं केतिरियूं बीमारियूं निकितियूं हिन में? हिते हिन कैंप में स्किन जे हवाले सां ऐं ॿियो जेको आहे सो डायरिया जे हवाले सां पेशेंट जो रेशो तमामु घणो हुयो। हिन हवाले सां असां जेको बि तंज़ीम ख़ादिम इंसानियत जे हवाले सां जेको बि पुॼियो थियो असां हिननि सां फुली तावन कयो। हिननि ऐं उन हवाले सां पेशेंट्स जे जेके बि मुफ़्त में जेको आहे सो इलाज जे हवाले सां मेडिसिन्स वग़ैरह फ्राहम कई हुई मुफ़्त। सर, तव्हां नालो? शफकत अली सोलंकी, मां असिस्टेंट डायरेक्टर सोशल वेलफेयर डिपार्टमेंट तालुका बाराड़ी। बेसिकली जेके तंज़ीमूं हूंदियूं आहिनि वेलफेयर जूं उहो सोशल वेलफेयर रजिस्टर्ड कंदो, पर अॼु ख़ादिम इंसानियत वेलफेयर ऑर्गेनाइज़ेशन पिरिया तरक़ियाती जे कोऑर्डिनेशन सां हिकिड़ी मेडिकल कैंप लॻाई आहे। तव्हांखे ख़बर आहे त हींअर रिसेंटली तमामु घणी बारिश ऐं ॿोॾ जो माहौल, जंहिंमें बीमारियूं तमामु घणी ॻोठनि में, ख़ासि बाराड़ी में तमामु घणी वधी हुई, त बाराड़ी में उहे फैसिलिटीज़ मौजूदु न आहिनि। ॿियो त गुरबत जे करे बाराड़ी जा माण्हू अफोर्ड न पिया करे सघनि पंहिंजे जेके डायरिया आहे, मलेरिया आहे या ॿियूं बीमारियूं पेट जूं, त उहे कंहिं हॉस्पिटल में वञी पंहिंजो इलाजु कराए सघनि। त इहे वेलफेयर तंज़ीमूं आहिनि जीअं ख़ादिम इंसानियत आहे, त हुननि एतिरो वॾो ज़बरदस्त क़दम खणी पिरिया तरक़ियाती तंज़ीम कोऑर्डिनेशन करे उनखे फैसिलिटेट कयो आहे। मां उनखे इनकरेज करण लाइ हिते एज़ अ
सोशल वेलफेयर ऑफिसर मौजूदु आहे त अहिड़े क़िस्म जी तंज़ीमूं लॻनि जीअं ग़रीब जेके मिसकिन लाचार आहिनि जेके अफोर्ड नथा करे सघनि त उन्हनि खे फ्रीअ में मेडिकल ट्रीटमेंट मिले ऐं हिन जो वॾे में वॾो फ़ाइदो इहो बि थींदो त हिकिड़ी इंसानियत जो जज़्बो बि वधंदो जेको असां सभिनि जो फ़र्ज़ु आहे। मां थो सम्झां अहिड़े क़िस्म जूं कैंपूं ॿियनि यूसीज़ जे अंदरि ॿियनि ॻोठनि जे अंदरि बि लॻणु खपनि।